अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इबरत न्यूज़ HD में मां आहियां राहिब गांव। नाज़रीन, हिन वक़्तु कराची प्रेस क्लब अॻियां जैकमबाद वासी भुट्टा बिरादरी वासी जेके आहिनि पंहिंजे वारस बाबू हादी बख्श ते हथियारबंदनि जी फायरिंग में सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंजे मुतालबे लाइ कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो मुतालबो आहे त हादी बख्श भुट्टे जे कातिलनि हमिलो कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। जैकाबाद में आदि बख्श भुट्टो जेको ग्रेड इंचार्ज मुलाज़िम आहे वबडा में, उन्हीं के कुछ भत्ताखोर हुआ जेके चवंदा त बिजली बंदि कर चवंदो मां बिजली बंदि छो करां जॾहिं कंहिं आला ऑफिसर या का आला उहिदेदार जो मारे कोई फ़ोन अचे या पटी लॻंदी आहे वॾो ग्रेड इंचार्ज तव्हां ख़बर हूंदी त मां बंदि करां, पोइ न कंदो बंदि। हिन खे हिकु ॿ दफ़ा अॻे बि धमकियूं ॾिनियूं, उनजे करे पंहिंजी ड्यूटी ते वञी रहियो ग्रेड वटि पंहिंजो ग्रेड जे ॿाहिरों हिन खे 4 गोलियूं ज़ख़्मी कयो वियो, जंहिंमें 2 गोलियूं उनखे पंहिंजो पेट में लॻियूं, हिकिड़ी जंघ में लॻी उनखे फ्रैक्चर थियो आहे ऐं ॿी पंहिंजो यूरिन वटि लॻी ऐं उनजे करे हू अॼु पंहिंजो चांडका में उनजा 2 ऑपरेशन थिया ऐं अॼु हू पंहिंजो लियाकत नेशनल हॉस्पिटल में ज़ेर इलाज आहे। सर, ही असांजो सोट आहे हादी बख्श भुट्टो, जंहिंजे जेका बाबति ते हमिलो कयो आहे हू आहे ग्रेड इंचार्ज जैकाबाद में। त जीअं त पावर बिरादरी आहे, हुननि खे चइबो आहे बिजली वग़ैरह बंदि कयो। हिकिड़ी अगरि डिपार्टमेंट में कंहिंजी फ़ोन हूंदी ऑफिसर जी त हू बिजली बंदि कंदो, के सिविलियन अगरि कॉल कंदो हुन ॾे उहो बिजली बंदि नथो करे सघे। हिन जे जवाब में 2-3 चकर हुन ते ईअं धमकियूं बि मिलियूं। हिन खां बाद वेनसडे जे ॾींहुं हो ड्यूटी में वञे पियो, पंहिंजो ग्रेड स्टेशन ते हुन ते हमिलो कयो वियो। 6 ॼणा पावर बिरादरी जा हुया जंहिं ते FIR लॉन्च थी आहे, पर हुन मां हिकिड़ो अरेस्ट थियो आहे। अञा जेका ॿिया आहिनि उहा अरेस्ट न थिया आहिनि। इहा जैकाबाद SSP जी निगलिजेंस आहे, जंहिंजे तहत उहा अरेस्ट अञा ताईं न थिया पिया आहिनि। अञा ताईं असांजो सोट जेको आहे हादी बख्श भुट्टो उहो लियाकत नेशनल में एडमिटेड आहे, ICU में। अस्सलाम वालेकुम। ही वाक़ियो जैकाबाद में 12 तारीख़ ते पेश आयो आहे, जंहिंमें अॻी धुर जो जवाबदार पावर बिरादरी सां तालुक़ु रखे थो। तंहिंमें उहो असांजो जेको हादी बख्श भुट्टो आहे हिन टाइम बि ज़ख़्मी हालत में हॉस्पिटल में पियो आहे। उन्हनि जो हिकु माण्हू हिन टाइम ताणी अरेस्ट थी चुको आहे, जेके 3 ॿिया माण्हू आहिनि उहा हिन टाइम ताणी अरेस्ट न आहिनि थी चुका। असां आला अमलदारनि खे इहा रिक्वेस्ट करणु चाहियूं था त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। इन मामले जो वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे रिक्वेस्ट आहे उनजो नोटिस वठे ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील आहे त इन मामले जो नोटिस वरितो वञे।